सिंध जे राजा जाम तमाचीअ खे जॾहिं नूरीअ जे इश्क जी चोट थी लॻे त हू ॼारो कुल्हे करियो ऐं अचो तो कींझर जी कंधी वसाए। पोइ आख़िर नूरीअ में कहिड़ो जलवो हो जो ही पंहिंजूं समियूं राणियूं छॾे ऐं नूरीअ ते एतिरो मस्तु थी पियो अची कींझर जे कंधीअ ते बीठो। इन्हे सुवाल जे जवाब में लतीफ़ साईं हिकिड़ो बैत जोड़ियो जंहिंमें नूरीअ जी ब्यूटीअ खे बयानु कई। चई त हेॾीअ वेर क्या कींझर में बाहि बरी, हीअ महल राति ऊंदाही आहे ऐं इन में कींझर में जहिड़ो बाहि बरी पई आहे, इहो छा थियो? पोइ वरी अॻिते हली चई त नकी तारो उभ में नकी चंड उहा, न को आसमान में तारो आहे ऐं न को वरी चंड पियो चमके। अॻिते हली वरी चई त नकी वरन विझ जो नकी शम्स शुआ, न को का खेण पई चमके ऐं न को वरी सिज जो को शुआ को किरणो आहे। हीअ ॿाट ऊंदाही आहे, हिन ऊंदाही राति में अहिड़ो कमु थियो आहे जहिड़ो कर कींझर जे विच ते को बाहि जो मच ॿरी पियो आहे, पर आहे उभ में तारो बि कोन ऐं न को वरी सिज आहे जो हुनजी का कनी को किरणो हुनजो हुजे या वरी खेण जो को चिल्को चमको हुजे। आख़िर में जवाबु ॾिनई त लथो पांद मुहा मए चढ़ंदे मकड़ी। जॾहिं हूअ मुहाणी मकड़ीअ यानी ॿेड़ीअ ते पे चढ़ी त हुनजे मुंहं जो पलव सिरकी वियो। उन जे पलव सिरकण जे करे जेका रोशनी फैलिजी वई गोया जहिड़ो कर कींझर जे विच ते बाहि जो को मच ॿरी पियो आहे। नूरीअ जी एॾी ब्यूटी हुई। हेॾीअ वेर क्या कींझर में बाहि बरी, नकी तारो उभ में नकी चंड उहा, नकी वरन विझ जो नकी शम्स शुआ, लथो पांद मुहा मए चढ़ंदे मकड़ी।